खैर हुयो 2-3 ॾींहं वीडियो आहे नी जलाए न भरियासीं वठी ते ये ॾिसें तो पाकिस्तान इंडिया जो जहिड़ो हुयो। अच्छा अरे अब्दुल लतीफ मार जी काला अस्सलाम वालेकुम अब्दुल लतीफ मार छाला वालेकुम अस्सलाम बोतल पिया हां ये नओ तरीक़ो एट करें ना ये ॾिसो था नओ तरीक़ो बोतल पिया रही पर थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम दोस्तों कहिड़ा हाल आहिनि उमेद तो बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़दार। तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध फेसबुक पेज असांजो यूट्यूब चैनल ऐं असांजो ही नओं माइक मूंसां गॾु अॼु परू बि गॾु आहे। अॼु पंहिंजे ॻोठ जा नज़ारा तव्हांखे काफ़ी घणे वक़्त खां पोइ वरी ॾेखारींदुसि। ही माइक ज़बरदस्त आहे यार DJI वारनि जी आहे अब्दुल लतीफ़ प्यारे दोस्त जी आहे पर ज़बरदस्त शइ अथव इहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां मां शइ अहिड़ी आहे ज़बरदस्त तमामु। ॿियो दोस्तों नओं ताज़ो हाल को हवाल को उमेद त ठीकु ठाक हूंदो। ऐं हे फरीद बि अचे थो। अस्सलाम वालेकुम ॿियो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। छा करे थो हे छा थियो थी इहो हिते फुरड़ी फरीद छा हाल आहे? भाऊ छा हाल आहे ॿियो ख़ैर ख़ुशि ठाक चङा भला ॿियो ख़ैर आहे ख़ुशि आहियो दुआ दुआ अदा छा हाल आहे। मां फरज़ंद बोज़दार छोटू विलाग असां हिन वक़्तु पंहिंजे ॻोठ में मौजूदु आहियूं। अॼु माइक जा जेके आहिनि पफ जेको आहे हाय हाय अलाह जो कसम साईं ॻाल्हि आहे ईअं त माना मज़ो ई मज़ो आहे। पाकिस्तान इंडिया जे जंग खां पोइ माना हाणे असां ॿाहिरि निकिता आहियूं जंग हे असांजे ॻोठ जा मंज़र ऐं माशाअल्लाह हिते जेके कणकनि जा लाभार आहे उहे लही आहे साईं हर भर हली आहे। तव्हां दोस्तो ॿुधायो तव्हां ॾे कहिड़ी फ़सुलु थिए पई छा आहे छा न आहे। हाणे असां मामे वारनि जे घर वञूं था। मां चयो काफ़ी वक़्त खां पोइ वरी जेको आहे व्लॉग ठाहियूं पिया। झुड़ थोरी थोरी आहे मथे मौसम झुड़ाली आहे पर बरसाति जा इम्कान माना तमामु घटि आहिनि ठीकु आहे न। हाणे हिन खे हणंदासीं ओ हिते ठीकु आहे लॻंदो न ॾिसूंसि था देखते हैं बाबा हे से लॻी वियो ज़िंदाबाद। सो संगत आवाज़ वग़ैरह क्वालिटी तव्हांजे साम्हूं आहे ऐं हे ॾिसो था न सफ़ा ईअं माना हर बार हली आहे माशाअल्लाह कमु ओके आहे सफ़ा माना पाणी जो इंतज़ारु आहे। पाणी बि मां सम्झां थो त ॿुधण में अचे थो अची वियो आहे पाणी अचण खां पोइ वरी फ़सुल बि थींदा। पर छा आहे फरीद छा आहे हेॾे तक अखियूं ॻाढ़ियूं लॻी पियूं थी छो संगत मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि इहो ॿुधाईंदो हलां त हाणे पाण हलूं था मामे वारनि जे घर मामे खां हाल वाल थोरो कंदासीं। मामो ॿाहिरि वेठो आहे शहर वियो आहे हाणे वियो आहे करोकणो अच्छा बहरहाल अची वेंदो। हा छा चवें थो टैबलेट वठे थो छा थियो थी परो परे थी ॾिसूं सही छा थियो थी छोरा अच्छा अच्छा भॼी छा थियो थी अल्लाह ॾिसां कहिड़ी टैबलेट आहे हे ॾेखां परू जी तबियत ख़राब थी वई परू जी तबियत ख़राब थी वई हे परू जी तबियत ख़राब बोतल वठूं था हाँ अलाए यार छो पेट में आफरजी वेंदो आहे छा जे करे दोस्तो पेट आफरजी वेंदो त छो इहो थोरो ॿुधाइजो कमेंट बॉक्स में दोस्तो ॿुधाइजो हिन जो पेट आफरजी वियो आहे जी इंडिया वाला खबरूं ॾींदा नी। आज हमने यहाँ पे पनडुब्बी लगाई है आज हम यहाँ पे पनडुब्बी लगाएंगे इंडिया जो न्यूज़ चैनल मांखे छो ये ना टीवी को बाहर निकरी अचन था है ना तू पी वठ बीमार आ कुकू जो आवाज़ अचे तो चुप कर जी फारूक शर्ज कंदो कू 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 ॾिसो अॼु मां बि कयां मां फारूक शर्मा खे कू न करे थो अॼु न करे थो कुकू। बहरहाल हलूं था अॻिते मामे वारनि सां नाने वारनि सां तव्हांजी मुलाक़ात करायां काफ़ी वक़्त खां पोइ सो पहुचूं पोइ वरी इंशाल्लाह पोइ वरी मिलूं था। दोस्तो मां हिते मौजूदु आहियां परू मूंखे बोतल पीआरींदो परू चयो अथनि माना थोरो बोतल पीआरां पर हिन ॾिसां काल कंहिंजी आहे ॾिसूं सही अरे अब्दुल लतीफ़ मार जी काल आहे अस्सलाम वालेकुम अब्दुल लतीफ़ मार छा हाल आहे वालेकुम अस्सलाम तव्हां खुश आहियो अदा दुआ अदा तू व्लॉग में तुंहिंजी लाइव कॉल हलाई थी व्लॉग ठाहींदा वधाऊं तुंहिंजी लाइव कॉल हलाई थी वरी तुंहिंजा माइक अबा तुंहिंजा माइक जेको आहे न असां माना इस्तेमालु कंदा वधाऊं ऐं हे बोतल नथो पीआरे हे ॾिस व्लॉग ॾिस जां हे हाणे कैमरा में बोतल नज़र ई अथव परू वटि थी ऐं हे तुंहिंजी माइक बि लॻल थी अदा हे ॾिसो त हे तुंहिंजी माइक
माइक सही वाह वाह बहुत वाह, स्पेंडा वाह। हे अब्दुल लतीफ़ बाइकर जी कॉल अथव अदा हे ॾिसी सघो था असां हिते मौजूद आहियूं ॿियो लतीफ़ मार साहब छा हाल आहे छा अहवाल आहे मां सही नौकर आहियां तुंहिंजो ख़ादिम तूं ॿाहिरि ॿुधाए ॿाहिरि छा आहियूं हाल नौकर अहवाल आहे? वौकर न ॿाहिरि आहियूं ॿियो दुआ सफ़ा असां ॿाहिरि निकितासीं जी जी अदा हे हालातनि खां पोइ वरी माशाल्लाह पाकिस्तान इंडिया वारो मसइलो हले पियो ॾिठो ई पियो बसि उहो बि माशाल्लाह हल थी वियो मसइलो हा त मां बि ॿाहिरि आयुसि वरी मां चयो जेको आहे तोखे मां कॉल कयां हाल वाल कयां है ना हा हा कुर्ब तुंहिंजा इहे ई तुंहिंजा थोरा थी विया अदा हे लतीफ़ हे जेकी ज़मीन थी मामे नई ठाराई थी हे ॾिसी सघे थो बसि दा इहो ज़मीन बि ॾिसंदासीं तूं व्लॉग ख़तमु कर त पोइ कचहरी कयूं था पाण ओके ओके थैंक यू सो मच लतीफ़ मार अब्दुल लतीफ़ मार साहब साईं असां सां गॾु हुयो कॉल ते हुयो ऐं हे फरीद बि अती पंडू पी ऐं बोतल पीआर अदा हे बोतल पीआरींदो अगरि जेकी चइबी हे वठां फरीद हिते पीआर जां हिते हिते ईअं न ॾींदो हा मां तो बोतल पीआर हा हा हेठि करे न बोतल पीआरई पर थैंक यू सो मच हलूं था मामे वारनि ॾे हे अचे थो सोनू सोनू छा हाल आहे सोनू सोनू हे ज़मीन ठाराई अथवे लेज़र ज़मीन खे साईं इन खे लेज़र हणायो था न हेठि मथे बि ज़मीन न है ना हे साईं सोनू छा विसारिया आहियो वीडियो कीअं ठाहींदो बसि हाणे इहे ई त ॻाल्हि आहे दोस्तो व्लॉग खे आख़िर ताईं ॾिसजो मामो अचे मामो वियल आहे शहर मामो काॾे वियो सोनू शहर वियो न हे झुड़ालो मौसम बि आहे मामो जेसि ताईं अचे त पोइ वरी इनशाला मामे सां बि पोइ वरी मिलूं था कचहरी हणंदासीं हाणे हिकिड़ी ट्रैक्टर अचे थी हीअं कॉपीराइट लॻी वञे हे साम्हूं पिया आहिनि कुर्सियूं मामे जो हे घरु आहे हे साम्हूं कुर्सियुनि ते वेंदासीं इनशा ताला उनखां पोइ वरी जेको आहे मामे सां कंदासीं कचहरी पोइ अचे मामो त वरी मामे सां तव्हांखे मिल रहिया आहियूं अदा हिते वेठा हुआसीं त मामो बि अची वियो आहे माशाल्लाह वधीक मामे खां हाल वाल कंदासीं मामो हे साम्हूं बीठो आहे मामा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल आहे दुआ अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक काफ़ी वक्त खां माण्हू चवनि पिया यार मामो तव्हां ज़ाहिर न आहियो छो मामा काॾे विया ख़ैर थियो यार ख़ैर हुयो ॿ टे ॾींहं विडिया इन जे लाइ न भरियासीं वठी त इहे ॾिसें तो पाकिस्तान इंडिया जो जहिड़ो हुयो अच्छा इन जे लाइ परेशान हुयासीं हाणे त खटे वियासीं खटे वियासीं दुआ बुआ घुरीसीं ॾाढी दुआ करीसीं न हा न वरी हाणे परू जो मंगणो बि आहे अच्छा हाणे थी जाए होशियार थींदई इहो साम्हूं परू बि वेठो अथव नानो बि वेठो आहे माना ॿुधाए न तूं ॻाल्हाए न हा न हा परू जो त हाणे मंगणो आहे बसि इनशाला ताला 2-3 ॾींहंनि में पको मंगणो करूंसि अच्छा हा न इहे फाथा पियासीं 2-3 ॾींहं इन कमनि में हाणे जान छॾायोसीं हा हाणे दमादम मस्तु कलंदर अच्छा हा परू जी भाउ ॿुधण में अचे थो त माना मामो चए थो त मंगणी आहे बिल्कुलु साईं पोइ हाणे वधीक मामे जी मर्ज़ी 2-3 ॾींहंनि में इनशा ताला त फेसबुक ते रखंदासीं हा हा दुनिया ॾिसंदी सॼी सही मामा ये जंग बंग में भउ थिए पियो न भाउ यार ॾाढो थिए पियो तारे निंड पिटाए छॾियई छो निंड पिटाए जने वाह कलमे खे ताक़त आहे ताक़त आहे त पर छा करूं दुआ ॾाढी कईसीं असां ॾाढा पढ़ियासीं मामा जेके 4 थका थिया तोखे छा माना महसूस करे पियो उस्ताद मां ईअं सम्झां पियो त बसि तूं जो ॿाहिरि किरियो अची बसि ॿाहिरि मां तड़ करां पियो तड़ बड़ मां केसरी यार ईमानदारी ॻाल्हि इहा थी सो मामे जी ॻाल्हि तव्हां ॿुधियूं दोस्तो ऐं मामो असां सां गॾु हुयो मामा माइक ॾे असांखे सो हे परू साम्हूं वेठो आहे नानो बि वेठो आहे हिते ॿाहिरि वेठा हुआसीं मामा ज़मीन ॿमीन ठाराई थी हा यार ज़मीन ठवाईसीं अच्छा इहो पहिरों मरायोमांसि इहो छा चवंदा अथसि पंजरी पंजारी मराए पोइ वरी रूटर मरायोसींसि वरी पोइ जेका इहा ढली थींदी आहे न छिकाइण वारी लेज़र मरायोसींसि ज़मीन ओके करे छॾियईं सफ़ा ए ॾेखार दोस्तनि खे थोरो हे ज़मीन साईं बिल्कुलु मां ॾेखारींदो आहियो आहियां ईअं न हा मां ॾेखारींदो आहियां शुरू ईंदा पिया हुआसीं न व्लॉग में ठाहींदा आहियूं असां साईं ठहण में त हर शइ ठहंदी आहे पर ख़र्चो लॻंदो आहे न अच्छा इन ते घणो ख़र्चु आयो लेज़र ते ऐं इन्हनि सभिनीनि ते साईं इन्हनि ते लेज़र ते या इन्हनि ते हरनि ते 25,000 रुपया लॻी विया टोटल 25,000 अच्छा हा सही लेज़र घणा कलाक हली तक़रीबन लेज़र हलाई 4 कलाक 40 मिंट वाह हा तो ज़मीन भी ॾिसो न दोस्तो ये ॾिसो माना बाक़ाइदा क्रिकेट ग्राउंड का ठाहे छॾियो अञा हो बि टुकड़ो आहे होॾे बि माशाल्लाह तमामु बहितरीन मामो असां सां गॾु हुयो मामे सां तव्हांजी ख़ूब कचहरी असां कराईसीं इनशाला दोस्तो पोइ वरी गॾु आहियूं अॼु जे व्लॉग खे हिते मां वाइंड अप कंदुसि छो जो शाम थिए पई सो इनशाला ऐं कुझु ॾींहंनि में आहे तयारी पोइ हाणे ॾिसूं छो जो जहिड़े जे करे असां लाहौत न वियासीं लाहौत जी बि तयारी आहे पोइ अगरि लाहौत वञणु थियो त इनशाला लाहौत जा मंज़र बि तव्हांखे ॾेखारींदासीं तव्हां जेसि ताईं सलाम सिंध असांजो यूट्यूब चैनल आहे उनखे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो सपोर्ट कयो यार यूट्यूब ते
ऐं असांजो फेसबुक पेज आहे सलाम सिंध, उनखे बि लाइक फॉलो करे छॾियो। अगरि तव्हांखे न्यूज़ अपडेट रहणो आहे त पोइ सलाम सिंध असांजो न्यूज़ पेज आहे फेसबुक जो, व्हाट्सअप ग्रुप आहे, सॉरी चैनल आहे व्हाट्सअप जो सलाम सिंध न्यूज़ जे नाले सां, उन खे बि तव्हां असांखे फॉलो करे छॾियो त तव्हांखे हर पल जी अपडेट न्यूज़ तव्हांखे मिलंदी रहंदी। सो अल्लाह हाफ़िज़, ख़ुशि रहो, वॾी महिरबानी।